खिलाए ने माके घड़ो तू कंटेस्ट टुशी आई आई वरी भी अधी बुबला। दोपहर 12 बजे। मासी मोरा आपका माइक कहाँ है? अपना माइक पहने। हे त वठु तुंहिंजो ॿियनि माण्हुनि जे विच में ॻाल्हाइण में कहिड़ो कमु? हर शइ तोखे ॿुधणी आहे? हा रननि वारो रूह थी छा त जिते ॿ ॻाल्हाईंदो त चए असांजी गिला था करनि पिया। न न मांखे जाइ ॿुधाए तूं भला ॿुधी को बेरिया टाउन फतह कंदी जला मारिया। रुगो बिग बॉस चाहते हैं कि फलान करो, बिग बॉस चाहते हैं कि टीर करो। इतना शौक है तुम खुद करो ना, हमें क्यों रवा रहे हो? तुम्हारे बाप के नौकर है, हम शो करने आए हैं कि तुम्हारे आर्डर मनने आए फजूल के। मैं जा रही हूँ शो छोड़ के। दोपहर 3 बजे। आज तो बहुत अच्छी खुशबू आ रही है, क्या पक रहा है? तुम्हारे जेरे बुक्कियों पका रही हूँ, खाओगे? तुम बिग बॉस हो कि ना पुलिस के सिपाही हो? हर काम में तुम्हारी टांग है। घर में वटे ते नालो ना है ते वरी बिग बॉस शो आ मोतबर। कुरान ते अड़ी तो तवाई ॾियारा है पियो। घर पर तो के मानी न ॾींदा छा? मां वटि वरी क्या पका रही हो, खुशबू आ रही है, मिट्टी आ रही है खुशबू। बटालू थी ठाहियां पई जेके ॾिना थी न बजट में। ॿियो छा ठाहींदसि मां? मुर्गियूं पुलाव थी ठाहियां पई तुंहिंजे लाइ न। बुॾी बि नथो मरे इहो सुवालु कंदे। चांवर उते ख़तमु थी विया आहिनि, उहो बि न ॾिजाए, कुझु वठी ॾे कोन थो, बाक़ी ॾॾे करण जो होशियारु आहे। वरी जॾहिं पचाए विया आहिनि त पोइ इहो वटो खणी थो अचे। मासी ये लो वटा, बूटी त ॾियो। बूटी न खा, औंठो खा मां वारो। बिग बॉस आहे, लंघण ते असां वेठा आहियूं, तोखे छा आहे?